अल्लाह जो महबूब ज़ाहिर विसाल फरमाए वयो मुझा महबूब अबदी आरामी थी वया साहब सगोरा सब रोइन पया सब हेले ओले वाझान ता बेकरार हैं पर सभिनी में बिलाल जी बेकरारी दिसन वारी हुई अदा खिचन में डोड़े रोए जबल जे दामन में रोए महबूब जी कब्र मुबारक जे सामू रोए रोए कदे हेदे कदे होदे किथे भी दिल न पई लगे सुख न चे असां मदीने ला सकूं था पर बिलाल साईं इरादो कयो मां मदीनो छॾे वञा मदीने में आए मुखे सुख न थो अचे करार न थो अचे अज पुण अखड़ियल सजन पंहिंजा सारिया गलन तां गोढ़ल जूं अदाज ॿुधूं बस न कल संदीस कपरियल लोक ॾिठे ही न लहे पाण इरादो कयो त मदीनो छॾे वञो मदीने में न रहो हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक वट आया अबू बकर सोना इजाजत दे मोखा मुझी हाने मदीने दिल नथी लगे मदीनो मुखे खाए थो मां मदीने जे साईं के नथो ॾिसां मुझी दिल बेकरार थी वञे ख़बर नाहे मुखे छा थो थी वञे ऐ मुझा सोना सरदार अबू बकर इजाजत दे त मां मदीने मां लॾे वञां हजरत अबू बकर सोने सिद्दीक फरमायो बिलाल मानू मदीने ना रोन था हर को तो चाहे तो मां मदीने वञा मानू दुआ घुरन था दुआऊं घुरायन था कि वो दिन भी आएगा वो रात भी आएगी दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में जिसकी न कयामत तक अल्लाह सहर ऐसी भी तो आ जाए एक रात मदीने में आज के दुआ था घुरन मदीने जो तमाम मदीनो ये था छड़ियो तो हजरत बिलाल साईं अर्ज़ तो करे मुझा सोना अबू बकर तो मुखे खरीद कयो उमैया बिन खल्फ का तो मुखे खरीद कयो तो जो मुझे मथा एहसान मुझा सोना अबू बकर जे तो पंहिंजी ज़ात जे ला मुखे खरीद कयो पंहिंजे कमकार जे ला खरीद कयो त साईं ठीक आ मां मदीने रहां थो पर जे खुदा कारण मुखे तो आज़ाद कयो आहे मदीने जे साईं जे सदके मुखे तो आज़ाद कयो आ तो मुझा सोना अबू बकर मुखे अल्लाह वास्ते इजाज़त दे मुखे आज़ाद कर मां वञा थो मुझी दिल हाणे ते कान थी लगे मुखे सुख हिते हाणे कोन थो अचे मुझी दर्द वंदी दिल रो न घणो अचनि नथा तब मां छा कयां कई कास दकांग नियापा मुखम जे हो पुजनि नथा तब मां छा कयां तो पान वञी दिल फासाई कुर्बन में कुही वई कासाई रुआ थो थोरो यखनो रुआ थो थोरो यखनो अज मोरो कल नथा तब मां छा कयां सोना अबू बकर मां मजबूर आहियां मुखे आज़ाद कर मुखे इजाज़त दे अबू बकर भाकड़ पाता बिलाल तोखे इजाज़त अली जेड़ा वणी तेरा मन तुझी मर्जी हजरत बिलाल साईं रवानो थियो मुल्क शाम हलियो वियो मुल्क शाम में आयो पर उते भी दिल न लगे कदे होटल ते कदे मांडली ते कदे मस्जिद में कदे मदरसे में कदे केड़ी जाए मुझा प्यारा उते भी चैन नाहे सुकून नाहे मुझे महबूब के याद करे दारो कतार मुझो सोनो बिलाल रोए मुझा प्यारा दोस्तो रोए रोए के दाहने के दावनी मदीनो भी छदे आयो ओ मुझा भी दोस्तो ये कदे कदे कुछ अरसो रही रोयो एक रात जो सुतो पियो
उन रात रोए पयो तो मुझा मौला कदे मुझो महबूब ख्वाब में ईंदो मुखे दीदार कराईंदो ॾींहं गुज़री विया ओ मुझा प्यारा दोस्तों एक उर्दू वारे आशिक़ फरमायो कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे रात जो रोई रोई सुनी पया अल्लाह अल्लाह अख लगी रात जो ख्वाब में मदीने जा साईं मथा अची बीठा फरमायूं बिलाल बेवफाई जी हद थींदी आ हेतरा दी मदीनू छॾे वे वरी चक्कर न लगाई असां जे मदीने खे विसारे वेठे असां जो पारो छॾे वे ला ला बिलाल खे मुझे महबूब दीदार करायो यो जो मुजाजी दोस्तों मोहब्बत भरियो तानो पान दाह करे सिरक भरे निडमा उठी वया जन नूर ॾिठो आ निकाब मझा सेकिय न रुवन उठी ख्वाब मझा वठी दरस बिरह जे बाब मझा दरबान हज़ारे मन रुगो दरबान हज़ारे मन रुगो साईं जिया जो आधी रात जो उठी रोई हड़ पंजी खयो फजर जो इंतजार नाहे सज जो इंतजार नाहे रातू वाह मदीने दे रुख कयूं हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पाड़े में भुख दुख में प्या हूंदासी सरदार जे पाड़े में हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पाड़े में भुख दुख में प्या हूंदासी मन ठार जे पाड़े में प्यारा मुसलमान भाइरो हज़रत बिलाल मदीने पाक में दाखिल थियो नंढड़ा ॿार रांद खेॾी रहिया बिलाल साईं खे ॾिठऊं डोड़ी पंहिंजे घरनि में विया पंहिंजी जीजल माउनि खे चयूं अम्मा बांगो आयो आ जेको आज़ान चवंदो सो त आयो आ जीजल माउ नमाज़ पढ़ण वारो अरबी घोट न आयो मदीने जो साईं नज़र कोन थो अचे बांगो अची वियो आ बिलाल साईं अची वियो आ सजे मदीने जूं पर्दा नशीन औरतूं वॾा नंढा निकिरी आया त मुंहिंजे हबीब जो मोज़न आयो रसूलुल्लाह जो आशिक़ आयो महबूब न सही महबूब जो मोज़न ॾिसूं उन मोज़न खां ई बांग ॾियारियूं बांग ॾे बांग ॿुधूं यादूं ताज़ा थियनि सभई नंढा वॾा निकिरी आया बिलाल रोए पियो सभिनी चयो बिलाल अॼु असांखे उहा आज़ान ॿुधा बांग ॿुधा जेका मदीने जे साईं खे ॿुधाईंदो है उहा अॼु बांग ॿुधा त यादि ताज़ी थिए बिलाल मां थो ॿुधे मदीने वारो मूंखे हाणे बांग जे लाइ न चओ अॻे आज़ान ॾींदुसि मदीने जे साईं खे ॾिसंदो हो हाणे जॾहिं ला अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो मदीने जा साईं नज़र न ईंदा मुझो कहिड़ो हाल थींदो मूंखे हाणे बांग जे लाइ न चओ त कुझु असहाब सुगोरा विया हज़रत इमाम हसन हुसैन खे वठी आया ॿई शहज़ादा आया शहज़ादा खे सम्झायो त अवां चवंदा त बिलाल बांग ॾींदो न त कोन ॾींदो शहज़ादा हसनैन करीम अल्लाह अल्लाह जंहिंजी ॻाल्हि रब कोन मोटाईंदो आहे जंहिंजी ॻाल्हि मदीने जा साईं कोन मोटाईंदा
कुलन ते बिला